सतनाम श्री हरि वाहेगुरु। राग गौड़ी बिरागन कबीर जी, एक ओंकार सतगुरु प्रसाद। जीवत पितर न माने को, मुए श्राद्ध कराई। पितर भी बपुरे को किस पावो, कौआ कुकर खाई। मुँह को कुशल बताओ कोई, कुशल कुशल करते जग बिन से, कुशल भी कैसे होई। माटी के कर देवी देवा, इस आगे ज्यूं दे। ऐसे पितर तुम्हारे कयन, आपन कया न ले। सतनाम श्री हरि, सतनाम श्री हरि। गुरु प्यारी साध संगत जी, अज बाणी आ भगत कबीर साहब जी। जीवत पितर न माने कोई, मुए श्राद्ध कराई। जीअं जी असां पहले वॾनि जो मान सम्मान कयूं नथा, खान पान जो ध्यान कयूं नथा, तबियत जी तरफ़ ध्यान ॾियूं नथा। जंहिंमहिल उनखे ज़रूरतमंद शयूं खपनि ओॾी महिल असां उनखे ॾियूं नथा। जंहिंमहिल असांजे घर जा वॾड़ा हली था वञनि, पोइ असां हुनजो मान शान सां श्राद्ध कंदा आहियूं। गुरु साहिब चवंदा आहिनि, जीअं ते तव्हां पुछो नथा, जीअं ते मान सम्मान ॾियो नथा, जीअं ते कॾहिं उहो टुकर तव्हांखे पायो नथा, जीअं ते हुनजी मुराद पूरी करायो नथा। मुए श्राद्ध कराई वञण खां पोइ तव्हां अनेक ताम करे बि छा हासिल करे वरितो आहे। कबीरदास चवंदा, जिन जीअरे मात पिता वरनि जी शेवा कई, उनजो ही श्राद्ध सफलो आहे। उनजो ही पितरा मेल सफलो आहे, जिन जीअरे ही पंहिंजे वॾनि जो मान सम्मान करे वरितो। पितर भी बपरे को पावे, कौआ कुकर खाई। पोइ असां छा कंदा, अनेक प्रकार जा ताम ठाहे करे बि उन गांव खे करंदा, असां पंहिंजे वॾनि खे गांव जे रूप में ॾिसंदा आहियूं। मौको कुशल बतावो कोई। गुरु महाराज चवंदा कबीरदास खे, मूंखे ॿुधायो का तव्हांखे हिते छा हासिल थियो? कुझु बि हासिल न थियो। अॼु बि जंहिंजा वॾड़ा घर मां रोई विया आहिनि, दुखी थी विया आहिनि, परेशान थी विया आहिनि, हिक हिक शइ लाइ मोहताज थी विया आहिनि, हुनजो न कॾहिं श्राद्ध सफलो थियो आहे, न कॾहिं थींदो। हुनजे पुठियां असां कुझु बि करे वठूं, जंहिंजे अखियुनि में घोड़ा निकिता, उहो रोई करे घर मां विया, श्राद्ध पितर करण बि अजायो, काई आवश्यकता कान्हे करण जी। कुशल कुशल करते जग बिनसे, कुशल भी कैसे हुई। मन के शांति वास्ते तव्हांखे जेको न कयो, लेकिन जेको इतिहास में लिखियल आहे, जेको लिखजी वियो आहे, उहो त थींदो ई थींदो। माटी के कर देवी देवा, तिस आगे जीव देई। माटीअ जे पुतले जी पूजा कयूं था, अतर फुल लॻाए करे पूजा कयूं था, लेकिन जंहिंजे हृदय में परमात्मा जो निवास आहे, जोत आहे, उन इंसान खे असां दिलि दुखायूं था, उनखे परेशान था कयूं, रुवारियूं था पिया। त गुरु महाराज चवनि था, माटीअ जे देवी देवता खे पूजन बि तॾहिं सफलो आहे जॾहिं असां कंहिंखे खिलाइण सिखूं, कंहिंखे ख़ुशी ॾियण सिखूं। ऐसे पितर तुम्हारे कयन, आपन कया न लई। आखिरी वाणी में गुरु महाराज कबीरदास शब्द बख्शिश कयो। असांजा पितर, असांजा वॾा जेके विया संसार मां पंहिंजा चालाणो करे, उहो तॾहिं उन्हनि खे मोक्ष मिलंदो जॾहिं असांजे घर मां ख़ुशी ख़ुशी विदा थिया, खिली खिली करे विया। तंहिंजे करे अगरि असांजे घर में अॼु बि वॾड़ा आहिनि,
जहिड़े हुनजो मान सम्मान करणु ज़रूरी आहे। बोल गुरु नानक देव की, साची दरबार साहिब की।